अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। खबर शामिल करे रहिया आहियूं शहदाद कोट मां। नज़ीर अहमद सूमरो जे रिपोर्ट मुताबिक़ शहदाद कोट में घिटीअ में गंदो पाणी उछलाइण ते मना करण जी ॻाल्हि तां खोसा बिरादरीअ जे माण्हुनि जो सहाफ़ीअ जे भाणीजे ऐं कैमरामैन ते हमिलो, 2 ॼणा ज़ख़्मी, इस्पताल दाख़िल। शहर जे बगू रोड ते ॻोठ यार मोहम्मद बिरोईअ में घर अॻियां गंदो पाणी हारण जे मना करण जी ॻाल्हि तां खोसा बिरादरीअ जे माण्हुनि जो सीनियर सहाफ़ी गुलाम अली बिरोईअ जे भाणीजनि तनवीर बिरोई ऐं जावेद बिरोईअ मथां लठियुनि सिरनि सां हमिलो करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो, जिन खे शहदाद कोट इस्पताल आंदो वियो, जितां इलाज हलंदड़ आहे। होॾां वाक़े जी ANC शहर जे A सेक्शन थाणे ते दाख़िल कराई वई आहे। ॿिए पासे खोसा बिरादरीअ जा माण्हू घर ख़ाली करे फरार थी वञण जा इतला हुआ। ख़बरुनि जी दुनिया।